त छा तव्हांखे लॻे पियो त पाकिस्तानियुनि खे बि या असांजे हुकुमराननि खे बि श्रीलंका मां सबक़ हासिल करणु खपे? महांगाई जो मुआशी पॉलिसियूं बहितर न हुजण जे करे इहो जेको असरु पियो आहे हींअर असां ते, इन जा रिपकशन मां सम्झां थो त ज़ाहिर आहे हिन साल ताईं त पूरो साल बरक़रार रहंदा। गवर्नमेंट चाहे त का सब्सिडी, जीअं अॼुकल्ह इन्हनि अटे ते ऐं ॿियनि खाइण पीअण जी शयुनि ते सब्सिडी ॾिनी आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते, ख़ासि तौर ते पंजाब में त घणी सब्सिडी ॾिनी आहे। पर इन खां अलावा जेकॾहिं असां मजमूई जेकॾहिं तक़ाबुली जाइज़ो वठंदासीं त महांगाई एॾी जल्दी इहा कंट्रोल कान थी सघंदी। ऐं श्रीलंका जो त ख़ैर इशू ॿियो आहे। पाकिस्तान बहरहाल हिकिड़ो एग्रीकल्चर मुल्क आहे, हिकु एटमी ताक़त त आहे। एटलीस्ट हुननि खे ॾिसी इहा त ख़बर असांखे पवे पई त मईशत हिकु वाक़ई में मसलो आहे, छो त हुनजो लिटरेसी रेट बि सभिनी खां हाईएस्ट हुयो। उन बावजूद बि जॾहिं मईशत उन्हनि जी उन में अनस्टेबिलिटी आई आहे त काफ़ी उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। जीअं ॾिठो त पेपर्स जी बि कमी थी वई। उहो ॻाल्हि ठीकु अहिड़ी आहे, सूरत हाल पर अहिड़ी पाकिस्तान में सूरत हाल पैदा थी? पाकिस्तान में नथी थी सघे। अच्छा, पाकिस्तान जी इहा सुठी ख़बर आहे। जेकी डायमेंशन आहे उहा ॿियनि मुल्कनि जे मुक़ाबले में बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। ऐं जॾहिं ही मिसालूं असां इहो ई चवंदासीं, जॾहिं PTI वारा मिसालूं ॾींदा हुआ अमेरिका जूं ऐं यूरोप जूं, त असां इन करे उन्हनि खे चवंदासीं त ही पाकिस्तान जो मुक़ाबिलो तव्हां उन्हनि मुल्कनि जूं मिसालूं ॾेई न कयो।